सिंधियत जो सच्चो शहदाई, सिंधी ॿोलीअ खे जंहिं भायो अमृत वाणी। अमर सिंधी ॿोलीअ जे गर्भ मां ॼण हो हुन जनम वरितो। क़ौम जो सच्चो सपूत सदा हयात दादा रोचीराम तीरथदास खानवाणी। वीटीवी प्रोडक्शन ऐं खानवाणी परिवार जे पारां आयोजित वेबिनार सदा हयात दादा रोचीराम तीरथदास खानवाणी सिंधु। सदा हयात दादा रोचीराम तीरथदास खानवाणी जिन जे जन्म ॾींहं जे मौके ते विस्पत 1 अक्टूबर शाम जो 6 बजे। जय झूलेलाल। विस्पत 1 अक्टूबर ते सिंधुनगर जो बि न पर सॼी दुनिया में मशहूरु सिंधियत जो प्रेमी सादगी जी मूर्त पूजनीय दादा रोचीराम तीरथदास खानवाणी सिंधु जो जन्मदिन आहे। इन उपलक्ष्य में खानवाणी परिवार तरफ़ां ऐं वीटीवी तरफ़ां हिकु लाइव प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें सिंधुनगर जा ऐं पुणे जा साहित्यकार दादा जे जीवन जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदा। त तव्हां सभिनी खे इनवाइट आहे, तव्हां सभई अचो, फेसबुक ते यूट्यूब ते प्रोग्राम ॾिसो ऐं दादा जा वीचारनि जे बारे में ॿुधो ऐं तव्हां पंहिंजा राय पेश कयो। मूंखे उमेदु आहे त 1 अक्टूबर विस्पत ॾींहुं शाम जो 6 बजे खां तव्हां ज़रूरु प्रोग्राम ते विहंदा, लाइव ॾिसंदा ऐं पंहिंजा राय ॾींदा। जय झूलेलाल। फेसबुक ऐं यूट्यूब ते लाइव ॾिसंदा। फेसबुक ते असांजो पेज आहे वीटीवी प्रोडक्शन ऐं यूट्यूब ते असांजो चैनल आहे वीटीवी। हिन वेबिनार में दादा रोचीराम जे जीवन ते रोशनी विझंदा दादा रूप कुमार कलाकार, श्री सुंदर डंगवानी, श्री नंद शुगानी, श्री माधु चेटवानी ऐं श्री प्रेम मंगताणी। अचो त सदा हयात दादा रोचीराम तीरथदास खानवाणी सिंधु जे जीवन मां कुछ प्रेरणा हासिल करियो ऐं सिंधियत सां पंहिंजी नीह जो नातो निभायूं। वेबिनार ऑन सदा हयात दादा रोचीराम तीरथदास खानवाणी सिंधु।